नाज़रीन, ख़बर जो सिलसिलो जारी आहे। घणी यासीन खे ख़बर ॾींदाऊं। घणी यासीन रूरल हेल्थ सेंटर में सेक्रेटरी हेल्थ जे हुकुम ते सिहत जे मसइले जे उनवान ते खुली कचहरी मुनक़द कई वई। खुली कचहरी में डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर, डिस्ट्रिक्ट मैनेजर IHS शिकारपुर, असिस्टेंट कमिश्नर घणी यासीन MS घणी यासीन खुली कचहरी में शिरकत कई। इन मौके ते डॉक्टर तसवर मेमन चयो त घणी यासीन इस्पताल रूरल सेंटर तौर कम करे रही आहे, जॾहिं त डॉक्टरनि ऐं हितां जे माण्हुनि जी नाअहली सबबि इस्पताल खे तालुका इस्पताल जो दर्जो न मिली सघियो आहे, जॾहिं त 2 करोड़ जी लागत सां ठहियल ट्रामा सेंटर बि डॉक्टरनि समेत 23 पोस्टूं ख़ाली पियल आहिनि। हिननि वधीक चयो त इस्पताल में 3 डॉक्टर 24 कलाक कम करे रहिया आहिनि, जेके घणी यासीन तालुके जे माण्हुनि खे हेल्थ जूं सहूलियतूं फराहम करे रहिया आहिनि, जेको तमामु ॾुखियो कमु आहे। हिननि ॿुधायो त घणी यासीन इस्पताल मां डॉक्टर लतीफ़ अली ओडियो समेत डॉक्टरनि, डॉक्टरियाणियूं ऐं ॿियो अमलो गाइबु आहे, जंहिंखे जल्द खां जल्द वापसि घुरायो वञे। इन मौके ते डिस्ट्रिक्ट मैनेजर IHS मुश्ताक मेमन चयो त असां इस्पतालनि में दवाउनि जी खोट खे पूरो कयो आहे, जॾहिं त इस्पतालनि में छिते कुते ऐं नांग कखण जूं वैक्सीन बि मुहैया कई आहे। हिन ॿुधायो त छिते कुते जी वैक्सीन इंडिया मां घुराई वेंदी आहे, जंहिं में कुझु अरसो लॻी वेंदो आहे। इन मौके ते डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर गुलाम शबीर शेख चयो त जेके बि डॉक्टर मोकल ते या बग़ैर इतला ते वियल आहिनि, उन्हनि ख़िलाफ़ सेक्रेटरी हेल्थ खे लिखत में इतला ॾिनो वेंदो। हिननि चयो त ट्रामा सेंटर लाइ डॉक्टर ऐं स्टाफ जी मुक़ररी लाइ बि आला इख्तियारनि खे लेटर उमाणियो वेंदो। हिन चयो त घणी यासीन इस्पताल तालुका इस्पताल आहे, इन लाइ आला इख्तियारनि खे लेटर उमाणे खेसि तालुका इस्पताल जो नोटिफिकेशन जारी करायो वेंदो। इन मौके ते असिस्टेंट कमिश्नर घणी यासीन अरबाब अली शाह चयो त हेल्थ जी सहूलियत मुहैया करण लाइ डिप्टी कमिश्नर, असिस्टेंट कमिश्नर, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर समेत ॿियनि अमलदारनि ते मुश्तमिल कमेटियूं जोड़ियूं वेंदियूं, जेके समूरनि तालुकनि में खुली कचहरी मुनक़द करे हेल्थ जे माहिरनि, सियासी समाजी माण्हुनि खां राय वठी हेल्थ जी सहूलियत खे बहितर खां बहितर बणायो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।